मेरा वजूद मेरा वजूद, तेरा वजूद मेरा वजूद, शाह महमूद कुरैशी को आजाद करो, 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 मेरा वजूद मेरा वजूद, शाह महमूद मेरा वजूद के रिहा करण की अपील था करूँ। असो प्यारो मुर्शिद आ तकरीबन 2 महीननि खां वठी गिरफ़्तार आहे, उनखे आज़ादु कयो वञे, महिरबानी कयो। असीं पुरअमन आहियूं, पुरअमन रहंदासीं ऐं पुरअमन एहतिजाज कंदा रहंदासीं जेसिताईं साईं खे बाइज़त वरी नथा कनि तेसिताईं असांजो एहतिजाज ही जारी रहंदो। अदालतुनि में हथ कणियूं हणी पेश कयो थो वञे, जंहिंजी असीं परलफ़्ज़ मज़मत कयूं था। असीं गवर्नमेंट खां मुतालबा कयूं था, असांजो मुर्शिद हिकु मुहब वतन पाकिस्तानी सचो सिपाही आहे। उनजे वॾनि तहरीक पाकिस्तान जी ख़िदमत कई आहे ऐं शाह महमूद कुरैशी बि पंहिंजे उन वॾनि जे नक्श कदम हली पाकिस्तान जी नुमाइंदगी करे पियो। ऐं असांखे अफ़सोस सां चवणो थो पए त अॼु उन सचे लीडर खे, सचे असांजे मुर्शिद खे अॼु हथ कण हणी मुख़्तलिफ़ केसनि में उन्हनि खे जेको पेश कयो थो वञे, जेको असांखे तमामु दिलि ॾुखींदड़ वाक़ियो महसूसु कयूं था। असां गवर्नमेंट खे, आला अदलिया खे ऐं आला अफ़सरान खे अपील था कयूं, बराए महिरबानी असांजे मुर्शिद शाह महमूद कुरैशी खे फ़िलफ़ौर आज़ादु कयो वञे, उन मथां जेके केस आहिनि उहे ख़तमु कया वञनि। असांजो चवणु आहे हीअ जेकी असांजी गौसे जमात जी परमन रैली गुज़री आहे, असां प्रिंट मीडिया, सोशल मीडिया खे ॿुधाइणु चाहियूं था त गौसिया जमात हिकु परमुनज़म जमात आहे, जंहिंजो को बि सियासत सां को तालिक़ न आहे। गौसिया जमात पंहिंजे मुर्शिद शाह महमूद कुरैशी जे गिरफ़्तारी ते हीउ जेको एहतिजाज कयो आहे, इहो असां मीडिया खे ॿुधाइणु चाहियूं था। असांजी जमात पर जमात आहे। शाह महमूद कुरैशी हिकु 2 दरगाहनि जो सजदा नशीन आहे। हज़रत गौस बहाउद्दीन ज़िक्रिया शाह रुख़ नूरी हाज़िरी जो सजदा नशीन आहे ऐं गौसिया जमात जो रूहानी पेशो आहे। असां गौसिया जमात रहीम असांजो अॼु एहतिजाज जेको आहे मखदूम शाह महमूद जे रिहा जे लाइ, असांखे असीं गवर्नमेंट निगरान गवर्नमेंट खे, वज़ीर आज़म खे, अदलिया खे इहा अपील था कयूं त मुर्शिद शाह महमूद बेकसूर आहे, बेॾोही आहे, हुनखे रिहा कयो वञे। ऐं असां ॿी सूरत में जे न त असां हाणे रोडनि रस्तनि ते निकिरी आया आहियूं। हाणे असां एहतिजाज असांजो जारी रहंदो। महिरबानी करे असां निगरान वज़ीर आज़म खे ऐं अदलिया खे इंसाफ़ जे कुर्सीअ ते वेही इंसाफ़ कयो वञे। मखदूम शाह महमूद न ॾोही आहे, न गुनाहगार आहे। असांखे ॿुधाइनि त हुन रुपए जी बि का करप्शन कई आहे? न कई अथसि। अहिड़ो जहिड़ो सचो लीडर ऐं असांजो सचो मुर्शिद आहे, जेको पाकिस्तान लाइ वफ़ादार ऐं सचो ईमानदार आहे, उनखे जल्दी रिहा कयो वञे।